नाज़िर मीरपुर ख़ास में हथियारबंदनि फायरिंग करे ड्यूटी ते मुक़रर पुलिस एहलकार के शहीद करे छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, जी तव्हांखे ॿुधायां त ग़रीबाबाद थाने जो हेड कांस्टेबल जेको ज़ुल्फ़ार सुमरो हो, उहो पंहिंजी ड्यूटीअ ते फ़र्ज़ अंजाम ॾेई जेको नाइट जी ड्यूटी कंदो हो, उहो निकितो पिए त उन जे निकिरण ते जेको आहे सो सुबुह सवेरे सांगर रोड जेको उमेदन भरियो दरगाह आहे, उते नामालूम हथियार बीठल आहे। उन्हनि खेसि गोलियूं हणी, गोलियुनि खाज बनाए मौके ते क़तल करे छॾियो। उते फौरन पुलिस पहुची वई, जा वॾा अटाला पहुता, लाश खणाए पुलिस जेका सिविल अस्पताल मुंतकिल कयो। सिविल अस्पताल मां कानूनी कार्रवाई मूजिबि पुलिस जी निगरानीअ में जेको आहे लाश घर ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे। असां हिन वक़्तु सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं, जिते ज़रियनि जो मूजिबि इहो थियो आहे त इहो जेको नामालूम हथियारबंदनि हिनखे क़तल कयो आहे, उन मां इहो थियो आहे त उहे हिकु लाश चाॾे तां जहिड़ो अंदरि हो, जेको राति हिनखे फ़ोन बि आयो ऐं उन में हिकु छोकिरी पुलिस गिरफ़्तार कई आहे, जेका नामालूम हंधि मुंतकिल कई वई आहे। अहिड़े क़िस्म जो ज़रियनि वटां ॿियूं कुझु क़ैदियूं मिलियूं आहिनि। उन मुतालिक़ अञा ताईं SHO जो इहो चवणु आहे त हिन जो घर बि उते पासे में आहे। हीअ ड्यूटी ॾेई पंहिंजे घर ई वञण वारो हो पजरमल, जेको हिनखे ओचितो क़तल कयो वियो आहे। वधीक जांच कयूं था ऐं उनखां जॾहिं छोकिरीअ जे गिरफ़्तारीअ मुतालिक़ पुछियो वियो त उन ॿुधाइण खां इनकार कयो वियो। जी तालिब, अवां जी महिरबानी।